अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस तरफ़। वायरस सबब 33 ॼणा हयाती विञाए वेठा। फौतुनि जो अंग वधी 7,193 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान खां पोइ मरीज़नि जो अंग वधी 3,61,082 थी वियो। वाल केसिस जो अंग 29,055 थी वियो। 3,24,834 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सेहतियात थी चुका। वज़ीर-ए-आज़म इमरान खान मुल्क में हुकूमती जलसा ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान जो चवणु आहे त कोरोना वायरस वधण सबब पीटीआई जा जलसा न थींदा। ॿियनि खे बि जलसा न करण जो चवंदासीं। स्कूलनि बाबति फ़ैसिलो ईंदड़ हफ़्ते कंदासीं। कोरोना जी ॿी लहर तेज़ी सां पखिड़िजी रही आहे। अवाम एहतियात करे। मस्जिदुनि, फैक्ट्रियुनि ऐं दुकाननि में SOPs ते अमल कयो वञे। वज़ीर इमरान खान पारां गिलगित बल्तिस्तान जी चूंड नतीजनि ते इत्मीनान जो इज़हार। वज़ीर-ए-आज़म इमरान खान चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी आवाम हुकूमती पॉलिसियुनि ते एतमाद जो इज़हार कयो। गिलगित जी आवाम अपोज़िशन जे बयाने खे रद्द करे छॾियो। PDM तर्जुमान मियां इफ्तिखार हुसैन चयो आहे त मेड़ाकनि ते पाबंदी अपोज़िशन खे जलसनि खां रोकण लाइ लॻाई थी वञे। चेयरिंग कमेटी जे इजलास दौरान गिलगित बल्तिस्तान जूं चूंडूं धांधली करार। इजलास में चयो वियो आहे त गिलगित में चूंडूं शफ़ाफ़ नाहिनि थियूं। इदारा आहिनि त कमु कनि। PDM जे बयाने में का बि तकलीफ़ नाहे थींदी। आइन जी बालादस्ती चाहिनि था। कश्मीर में मासूमियाणी सां लॻल वाक़े में बहादुरी जो मिसाल क़ाइमु कंदड़ ASI मोहम्मद रशबुर्ड़ो ऐं संदसि जी मान में IG सिंध पुलिस जे आजराणे वारी तक़रीब में आयल महिमाननि ॿिनी ॼणनि खे सलाम पेश कयो। IG सिंध पारां पुलिस ऑफिसर मोहम्मद रशबुर्ड़ो लाइ 20 लख रुपया रोक ऐं तनख़्वाह शुजात ॾियण जो ऐलान कयो। पाकिस्तान सुपर लीग 5 जो तारीख़ी मुक़ाबलो अॼु थींदो। लाहौर कलंदर्स ऐं कराची किंग्स जूं टीमूं मुहारो अटकाईंदियूं। पहिरियों भेरो ॿिन्ही टीमुनि जा रांदीगर पुरजोश। ट्रॉफ़ी कंहिंजे नाले थींदी, फ़ैसिलो अॼु कराची नेशनल स्टेडियम में थींदो। खरड़ वेझो सांघड़ नवाबशाह रोड ते ट्रक जो चिंची रिक्शा खे टक्कर। हादसे में अला वसायो ख़ासकेली फ़ौज हिकु ॼणो ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। आई मेहर भट्ट सां गिरफ़्तारी बाद मुबैना मुक़ाबले में सुल्तान जामरी खे हाफ ट्राई करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुरिबल आहे।